नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त इरीगेशन अमले पारां सुप्रीम कोर्ट जो हुकुम ते पेचड़ केनाल मथां अॾल 126 घरनि खे अॼु चौथे ॾींहुं ॿुधाइण जो सिलसिलो जारी है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। ख़बर मूजिब सीता रोड में चौथे ॾींहुं बि मुख्तियारकार खिरपुनाथन शाह, गुलाम शबीर कलोड़ो ऐं असिस्टेंट मुख्तियारकार पीर वकार अली अब्बासी, बहादुर SHO सीता रोड, अब्दुल करीम खोसे समेत सीता रोड इरीगेशन जे पूरे अमले जी अॻुवाणी में पुलिस साण करे हेवी मशीनरी ज़रिए अॼल 126 घरनि खे पिणु ड्रायो पियो वञे, जॾहिं त मुतासिर माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिर माण्हुनि जो बार बार इहो ई चवणु आहे त हुकूमत असांखे बेघर पई करे, असां पंहिंजा नंढड़ा ॿार वठी काॾे वञूं। असांखे सिंध हुकूमत को मुआविज़ो ॾिए या वरी को रहण लाइ मुताबिदल को घर ॾिए, जीअं असां जी बि छपर छां थी सघे। जॾहिं त ॿिए तरफ़ सीता रोड इरीगेशन अमले खां ऐं पुलिस अमले खां गॾियल मौक़िफ़ वठण ते हिननि ॿुधायो त असांखे मिलियल नोटिफिकेशन तहत असां हर घर खां 20 फुटनि जे मुफ़ासिले ताईं हिननि जो हद दख़लियूं पीचड़ केनाल खां हटायूं पिया, जेका कार्रवाई अॼु असां ख़तमु करे छॾी आहे, जंहिंमें अब्बासी बिरादरी, अबड़ा बिरादरी, मल्हा बिरादरी, भोट बिरादरी, कुनड़ बिरादरी, आरई बिरादरी, कलोड़ा बिरादरी, खोसा बिरादरी ऐं मंगणहार बिरादरी, डोगर बिरादरी, सोलंगी बिरादरी, चांडिया बिरादरी समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि जे घरनि खे 20 फुटनि ताईं ड्राई पट करे छॾियो आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।